ॿियो ॾिहाड़ो थियो आहे मुंहिंजो खीसड़ो ख़ाली पियो आहे का ख़र्ची करायो ऐं हिकिड़ो कलामण बि मां तव्हांखे ॿुधायां थो त पोइ भला ख़र्ची ॾियो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। कबूतर बंदि कर बकवास, सॼो ॾींहुं तो रुगो मथो हणे माण्हुनि जी पियो थो गिला करे। अचे वटि ख़र्ची, रुगो थी माण्हुनि जूं गिलाऊं करणियूं, गिलाऊं ॿुधणियूं, गिलाऊं करणियूं, ॿियो को कम बि अथई? मुर्शिद साईं नंढेला खां वठी मूंखे गिला जी आदत आहे। जेको मुंहिंजो पीउ हो न उहो बि माण्हुनि जी गिला कंदो हो। पोइ उनखे छा कयूं, माण्हुनि मारे दरिया में उछले छॾियो। हाणे वरी मां गिलाड़ी थो कयां, आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। गुटकू मुर्शिद साईं मां जो ॾिठो त रुगो चुरपुर लॻी पई, हेॾे वटि हेॾे वटि, हेॾे पिया भॼनि, हेॾे पिया वठनि, माण्हुनि खे ॿधंदा वतन, छोड़ींदा वतन। इन्हनि खे ॾिसी मां चयो तव्हांखे मां होशियारी ॾियारियां। कबूतर या पुलिस असां लाइ कमु कंदी आहे, असांजे इजाज़त खां सवा कोई बि कमु न कंदी। बाबा साईं पुलिस जी न कंहिंसां यारी हूंदी आहे न दुश्मनी हूंदी आहे। पुलिस जी यारी ते एतबार न कजे, बिफ थी जेका सुवारी उन ते बि एतबार न कजे। ऐं इहो जेको पीर अहसान आहे न, इन जी मकारी ते एतबार ई न कजे। असरा इहा थी हिम्मत केॾे कम थी वियो न। असरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। इहो सॼो कमु मुंहिंजे फ़क़ीरनि कयो अथई। हा रेशम, अॼु तोखे मुंहिंजे हथों कोई बि पचाए न सघंदो। तूं उहा ॿिन ही बला आहे जेका हिक मुंहं सां मालिक जो खीर पीअंदी आहे त ॿिए मुंहं सां मालिक खे ॾंग हणंदी आहे। अॼु मां तुंहिंजा ॿई मुंहं चिथे छॾींदुसि। राम राम मुर्शिद साईं राम। छा कयो आहे मूं? छो थो मूंखे तूं मारी? कहिड़ो ॾोह कयो आहे मूं तुंहिंजो? तो हिकु न सार ॾोह कया आहिनि। तो हितां ससुईअ खे मूं वटों भॼायो त बि मां तोखे कुझु न चयो, हिन जे करे तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। तो लौंग जी मुखबरी करे पंहिंजी माइटी मलाई आहे। मां तोखे हाणे ज़िंदा न छॾींदुसि। या अल्लाह ख़ैर कयो। अॼु मुर्शिद साईं वॾे जलाल में आहे। रहम मुर्शिद साईं रहम, मूंखे कसम आहे तख़्त धड़ीअ जो पुलिस पाण इहा मुखबिरी कई हूंदी। असांखे का ख़बर कोन्हे, असांखे त इहा ख़बर बि कान्हे त लौंग ऐं मुराद हुआ किथे। हा ग़लत फहमी मारे छॾ मूंखे, पोइ सॼी ज़िंदगी वेठो पछताजां। मुर्शिद साईं मूंखे कसम आहे तव्हांजे जोह जलाल जो असांखे का ख़बर कोन्हे।
हाशिम तुझे हथन में तो कोडर थी सोई बंदूक छो खई अथई ज़रीना इन हथियार का सवाइ हाशिम अधूरो आ मां माण्हुनि जूं ॻाल्हियूं बर्दाश्त नथो करे सघां जॾहिं खां वठी ही हथियार छॾियो थम माण्हुनि जी खोंस वधंदी थी वञे हाशिम बारूद सां त बर्बादियूं थींदियूं आहिनि खुदा जो वास्तो थई हे ॾिस मुंहिंजे हथनि ॾांहुं ॾिस हथियार न खण हाशिम हर हलाए अनो पाए पाण बि खा ॿियनि खे बि खारा हाशिम रत वहण सां कॾहिं बि सुकून नाहे मिलंदो ज़रीना ज़रीना अञा ताईं मुंहिंजो इंतकाम अधूरो आ पीर करामत तव्हां सभिनी खे अगवा करे कैद में रखियो हो तव्हां ते ज़ुल्म कया अञा बि नथो मुड़े हू असांखे ख्वार ई ख़राब करे रहियो आहे अल्लाह सही नियत ॾींदुसि तूं हाणे हथियार न खण हिकु दफ़ो सिर्फ़ ज़रीना हिकु दफ़ो इन ज़ुल्म जे कोट खे केराया पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे वरी हिन हथ में कॾहिं बि हथियार कोन खणंदुसि केड़ी खबर जो केंजी गोली जो केर निशान तो बणजे केंजी जिंदगी थी कंडन जी सेज बणजे तेरे झेड़न जा मुंह बरन दे हुजन तू समझी छो न तो दाऊद जिंदगी ले कितरा दी कुछ नहीं तो मुसा गुजार माता हमेशा तुझे इंतजार करती रही है कदे तू वो ताकत कदे दोस्तन संग कदे जेड़न कदे जेलन मां तुझे हमेशा इंतजार कयो हाणे कुछ वक्त मुझसे गुजार खबर है ये गुलजार हमारा कम ॾेखारींदा या पैसा खणी कंदा मुझो साईं तुझी दुआ खपे करो गुलजार पैसे जो यार तो पैसे जो यार अदुल पक्को धंधोड़ी आ जेका भी ज़बान कंदो आ उन्हें को पारींदो आ उनके आऊं ही तो सुञाणंदो आहियां को अञा ताईं धमाका छो न कया ताईं छो चुप कई वेठो आ पैसा तो मिली अथस न मुझो साईं गुलजार के मुंह पान झलियो आ लहे नाहे कन गैर जरूरी मानू भी नान मारणा पान के जमीन कब्जो छडाणो आ इने करे वक्त इंतजार पे करे तो उन्हें वक्त ते सब कुछ करे दीदो पान सियाणो आ नबू फकीर ॾाढो सियाणो आ दुआ खपे मुझो साईं तुझी दुआ खपे अस्सलाम वालेकुम मुर्शिद बाबा वालेकुम सलाम अजी शरीफ बंगुल खैर ता है ना छो मुंह किनो कयूं बीठा हो मुर्शिद साईं जमीन मुझे बाबे जी खाए वेठो यो बहादुर छो मुर्शिद साईं
छो एॾी नाराज़ पिया मूंसां? छाजे लाइ? हाजी शरीफ, मां रुगो हिन वॾेरे अनवर जो किसो ख़त्म कयां। ॾिसंदुसि हिन बहादुर खे। ज़मीन तुंहिंजी आहे हाजी शरीफ, तोखे ई मिलंदी। मूं वटि अहिड़ा माण्हू आहिनि जो राति जे पेट में हिन बहादुर खे तुप करे छॾींदा। ऐं यादि रखजां, कंहिं बि माण्हूअ खे बहादुर ॻोल्हियो लभंदो ई कोन। मुर्शिद साईं, बहादुर पले जी छोरी सां शादी करे रहियो आहे, ऐं जे बहादुर पले जी धी सां शादी कंदो ऐं मरी बि वियो त उन मिल्कत जो मालिक केरु थींदो? वरी बि हाशिमारा उन मिल्कत जा मालिक थींदा। मुर्शिद साईं, हाजी शरीफ खे त आंगठो बि कोन मिलंदो, टको बि कोन मिलंदुसि। कुझु वहार कयो तव्हां त कुझु हिन वीचारे जो कल्याण थिए। अबुल खान, शादीअ खां अॻु में बहादुर माराए ॾींदोमांव। मां वेठो आहियां न, तव्हां फिकुर न कयो। पोइ ईअं राज कर पसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हाशिम, हेॾां त अच। आयो साईं दादा, आयो। कर ख़बर साईं दादा, ख़ैर त आहे न? ख़ैर न आहे हाशिम। हाशिम बा ख़बर पई आहे त पीर करामत जा माण्हू झेड़े करण लाइ तयार थी विया आहिनि। आयूं हथियार खणी वॾे अनवर वारी ज़मीन जो कब्ज़ो हटाइण लाइ तयार थी विया आहिनि। साईं दादा, जेकॾहिं पीर करामत ईअं कयो न त मूंखे कसम आहे हिन धरतीअ जो त मां पंहिंजे हथ में हथियार ज़रूर खणंदुसि। ईअं थी रहियो आहे हाशिम भाउ, इहा पकी ख़बर आहे। असांखे बंदोबस्त करणो पवंदो भाउ हाशिम, ऐं पाण खे बनी ते वेहणो पवंदो, ऐं भाउ ॿ टे माण्हू बि उते वेहारणा पवंदा। तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? साईं दादा, असां हिन ॾुखे वक़्त में रेस अनवर जो साथ ज़रूर ॾींदासीं। तूं हल कब्ज़े वारी बनीअ ते, मां दिलावर खे वठी अचां थो। अस्सलाम वालेकुम सरदार। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। पीर साईं भली करे आए जी, करे आए। लख थोरा कुर्ब। महिरबानी। वियो वियो। पीर साईं अॼु ईअं ओचितो मूंखे फोन कयो। हाँ, ही खादिम तव्हां वटि हलियो अचे?
सरदार से इहा तव्हांजी वॾाई आहे, पर कमु मुंहिंजो हो न, इन्हीअ करे मूंखे अचिणो पियो। हुकुम कयो एहसान साईं। सरदार साईं अवां त ॼाणो था, हाणे बहादुर जो असां खां सवाइ ॿियो केरु कोन्हे। हिकिड़ो मामो अथसि, उहो बहादुर लाइ खॾूं वेठो खोले। इन्हीअ करे मां अवां वटि बहादुर जो वॾो भाउ थी आयो आहियां। पीर एहसान साईं, तव्हांजो हर रूप असांजे लाइ इज्जत जे क़ाबिल आहे। हुकुम कयो, छा था चवणु चाहियो? सरदार साईं, मां खां बहादुर लाइ ससीअ जो संग वठण आयो आहियां। 4 चङा बि वठी ईंदुसि, मिंथ मेड़ बि कंदासीं, रीतुनि ऐं रस्मुनि ऐं रवाजनि मुताबिक़ शान मान सां तव्हां खां संग वठण ईंदासीं। बस अॼु रुगो अवां जी मर्ज़ी ॾिसण आयो आहियां, तव्हां छा था चओ? पीर एहसान साईं, तव्हां त मूंखे मुंझाए छॾियो। ससी न्याणी पले जी धीउ आहे, मुंहिंजी धीउ हुजे हा न, मां पाण फ़ैसिलो कयां। ससीअ जो संग ॾियणु या न ॾियणु पले जे हथ में आहे, छो त हू हुनजो पीउ आहे। पीर एहसान साईं, मां पाण पंहिंजे सिर 100% कोशिश कंदुसि। थी सघियो त मां तव्हां सां गॾिजी बि पले ते बार बि विझंदुसि। महिरबानी सरदार साईं, मूंखे अवां मां इहा ई उमेद हुई। मां वरी बि ईंदुसि, हींअर इजाज़त वठंदुसि। जीअं तव्हांजी मर्ज़ी। नगर करे पोइ वञो हा न? न बसि मोकिलाणी आहे। ईअं की हलो, मां अॻिते तव्हांखे छॾे थो वञां। अचो, रिवायत जे ख़िलाफ़ अचो, हलो। ममड़ियूं ख़ुशि न थियो, तव्हांजा अहिड़ा भाग ई न आहिनि जो ख़ुशि थी घोट मोड़ ॿधी न दर ते ईंदा। इहा अव्हां जी भुल आहे जो अहां ॿिन्हिनि जो संग पीर ऐं मीर वठंदा। इने करे सुठो अथई जो गुलशेर जो पुट जेको गूंगो आहे न, उन सां माठ करे शादी करे वेही रह। चाची, छो अची सुबुह सुबुह मथो खाधो अथई? असां भला तोखे मिंथ कई आहे छा त असांजे संग जे लाइ पीर ऐं मीर मोकिल? जो मुंहिंजी मोरनि जहिड़ी भेण ससीअ खे गूंगे सां थी परणाई। सुठो अथव इहो गूंगो, सॼो ॾींहुं पियो ॿुधंदो, उफ बि कोन चवंदो तव्हांखे। चल गूंगो बि तव्हांखे मिले, निभागी बि अहिड़ी चोट जीअं ही होॾा गोलियूं वसंदियूं या घोट चट या निका पढ़ाइण वारो ई चट। तॾहिं त चवां थी न, शादी अव्हां जे नसीबनि में ई लिखियल कोन्हे, इन करे ख़ुशि न थियो। ज़रीना करे त करे छा? चाची, कॾहिं बि तुंहिंजे वात मां सुठी ख़बर नाहे निकिती। जेड़ी महिल थी ॻाल्हाई त बाहि थी उगाची बाहि। असां तोखे कहिड़ो दुख ॾिनो आहे जो असां सां एॾो वेल थी करीं? ममड़ी हिन भेरे अलाए कंहिंजो सिर खणंदी बेली, ख़ुदा जो वास्तो अथई, चाची ऐं मिड़ई मुंहिंजो सिर न खणजांइ। चाचा, चाचा किथां थियो? या अल्लाह, खैर कजाए। चाचा
या